मथे में सूर तो पए। पुटे सॼो मुकारो मोबाइल जो केतिरा दफ़ा मना कई न हलाए मोबाइल। हुआ पेट में सूर तो पए। पुटे सॼो मुकारो मोबाइल जो आहे। केतिरा दफ़ा मना कई न हलाए। मां त मना करे करे थकी पई आहियां। मम्मी अखियुनि में सूर तो पए। पुटे इहो सॼो बि मोबाइल जे करे थी। सॼो ॾींहुं जो तारा विझी विया मोबाइल में त कीअं न अखियुनि में सूर पवंदो। मम्मी खंघ थी पई, टेबलेट काथे? पुट मोबाइल कान या जंहिंमें 24 कलाक तारा विझी वेठो आहे। खंघ बि हिन जे करे थी आहे। केतिरा दफ़ा मना कया आहे मोबाइल न हलाए न हलाए न हलाए। सम्झे ई नथो आखिर कयां छा मां। मम्मी अलाह जो तेल में सूर तो पए। हा पुट कीअं न पवंदो सूर। इहा बीमारी जो में अथव। कॾहिं मथे में सूर, कॾहिं चेल में सूर, कॾहिं अखियुनि में सूर। केतिरा दफ़ा मना कया न हलाए न हलाए न हलाए। हा सॼो हिन मोबाइल जो मुंहुं कर, हिन मोबाइल जे करे न। पुट या इन लाइ भॼी थी जो तूं मोबाइल हलाए हलाए बेज़ार थी पिया। इन लाइ मना कजां मोबाइल हलायो ई न।